शख्सी हुकूमत ऐं मज़हब। घणो करे मग़रिब जे सियासी आलिमनि जी ही राय आहे त सियासी ज़ुल्म या ॾाढ मज़हबी ॾाढ मां पैदा थियो आहे। के इतदाल पसंद एतिरो नथा चवनि पर इहो तस्लीम कनि था त इहे ॿई ॾाढ जेकॾहिं पाण में पीउ पुटु न आहिनि त भाइर ज़रूरु आहिनि। हिननि जे विच में हिकु मज़बूत रिश्तो मौजूदु आहे जो हिक ई वक़्तु ॿई इंसान जी ख़्वारी ऐं ग़ुलामी में हिक ॿिए जा मददगार आहिनि त जीअं हिक जी हुकूमत जिस्म ते क़ाइमु हुजे ऐं ॿिए जी रूह ते क़ाइमु हुजे। हू चवनि था त मज़हबी तइलीम ऐं आसमानी किताब इंसान खे हिकु अहिड़ी अज़ीमुल शान ऐं होलनाक ताक़त खां डिॼारीनि था जंहिंजी हक़ीक़त जो इल्मु अकुल जे दायरे खां ॿाहिरि आहे। हू इंसान खे हिन दुनिया में बि तमामु सख़्तु मुसीबतुनि ऐं तकलीफ़ुनि जूं धमकियूं ॾियनि था ऐं मौत खां पोइ बि क़बर, क़यामत ऐं जहन्नम जे अज़ाब खां एतिरे क़दुरु ख़ौफ़ज़दा कनि था जो बदन ॾकी वञे थो, वार कांडारजी वञनि था ऐं अकुल हैरान थी वञे थो। हिन तइलीम जो कुदरती नतीजो इहो थिए थो जो इंसान हर नमूने जी ख़राफ़ात ऐं वहम अॻियां सिर झुकाइण ऐं हर शइ खां डिॼणु लॻो। हिन खां पोइ मज़हब इंसान खे इहे दरवाज़ा ॾेखारे थो जिन में वञण उन्हनि मिड़नी मुसीबतुनि ऐं ख़तरनि खां बचाव त थी सघे थो, मगर उन्हनि ते मज़हबी पेशवाउनि जी दरबानी आहे जिन खे पीरी, बुज़ुर्गी ऐं शेखी मशाइखी जा मख़सूस लिबास पहिरियल हुजनि था ऐं पोइ फ़क़ति उन शख़्स खे अंदरि दाख़िल थियण जी इजाज़त नसीब थिए थी जेको टैक्स अदा करे चुको हुजे। हीउ टैक्स कॾहिं दिलि ऐं जान सां न्याज़ निवरत ऐं एतिराम जी शिकिल में संदन अॻियां पेश कयो वञे थो त कॾहिं उन सां गॾु ज़र ऐं जवाहिर जे थेलियुनि जो हुजणु या क़ौमी ख़ज़ाने मां कंहिं वॾी रक़म जो उन्हनि मुक़दस दरबारनि लाइ मुक़ररु हुजणु बि लाज़िम थिए थो। पर जेकॾहिं इहो टैक्स अदा न कयो वञे त पोइ हू रूह खे पंहिंजे मालिक ताईं पहुचणु नथा ॾियनि ऐं इहो एसी ताईं रोकियल रहे थो जेसीं ताईं पंहिंजो मुक़ररु नज़रानो वसूल न कनि। सियासी आलमनि जो चवणु आहे त ज़ालिम हुकुमरान बि पंहिंजो ॾाढ ऐं जबर अहिड़नि क़िस्मनि जे बुनियादनि ते क़ाइमु करे थो। हू बि ज़ाती शान ऐं शौक़त, ख़ानदानी गुरूर ऐं तकबर, फ़ौजी कहर ऐं जबर ऐं क़त्ल गारतगिरी जी होलनाकियुनि जे ज़रिए इंसान खे ज़लील, ख़्वार, मजबूर ऐं मरऊब करे छॾे थो जो सॼो ई नह खां चोटी ताईं मुतबअ, ग़ुलाम ऐं ख़िदमतगार बणजण सां गॾु पंहिंजे ई मुतलिक़ खे यकीन थी वञे त मां बि ॿियनि चौपाइनि जानवरनि वांगुरु हिकु चौपायो आहियां ऐं फ़क़ति इन लाइ पैदा थियो आहियां त पंहिंजे मालिक जी चाकरी ऐं ग़ुलामी लाइ नओं नसुल पैदा कंदो रहां। हिननि जो ख़्यालु आहे त मज़हबी ऐं सियासी ॾाढ जी हिन शदीद बाहिमी मुशाहिबत जे करे ई इंसानी आबादी जो वॾो हिसो यानी अवाम पंहिंजे हक़ीक़ी मालिक ऐं ज़ालिम हाकुम विच में घणो फ़र्क़ु नथो करे, छाकाणि त खेनि ॿिन्ही जी ताज़ीम करणी पवे थी, ॿिन्ही जे अॻियां बिना कंहिं चूं चरां जे सिर झुकाइणो पवे थो ऐं ॿिन्ही खे हिकु जहिड़ो ई हाकुम तस्लीम करणो पवे थो। इन जो इहो नतीजो निकितो आहे जहिड़ी तरह ख़ुदा हर क़िस्म जी बाज़ पुरस खां मथे ऐं पाक आहे, अहिड़ी तरह ज़ालिम हुकुमरान खे बि अवाम हर क़िस्म जी जवाब तलबी खां परे ऐं संदसि निगरानी करणु पंहिंजे लाइ नाजाइज़ सम्झे थो। या हिन रीति चवणु घुरिजे त जीअं अवाम पंहिंजे महबूद ऐं ज़ालिम बादशाह खे केतिरनि घणनि हालतुनि, सिफ़तुनि ऐं नालनि में हिकु जहिड़ो ॾिसंदे संदन तहज़ीम ऐं तक़दीस साॻे ख़ौफ़ ऐं डप सां करे थो। हिननि में एतिरी सम्झ किथां आई जो ला यफ़अल अमा यफ़अल, मिनफ़हुम ऐं जल शानहू वग़ैरह इलाही सिफ़तुनि ऐं ग़ैर फ़ऊल, वली नेमत ऐं जलीलुल शान वग़ैरह शाही लक़बनि जे विच में जेको बारीक फ़र्क़ु आहे सो सम्झी सघनि। इन्हनि हालतुनि जो इहो ई नतीजो हो जो गुज़िरियल ज़माननि में जाबिर ऐं ज़ालिम बादशाहनि खे मौक़ो मिली वियो त ख़ुदायत जी दावा कनि, जंहिंजी नोयत ऐं कामयाबी रियत जे ज़हनी हालत खां मुख़्तलिफ़ हूंदी हुई। इन ई करे हीउ चयो वियो त हर जाबिर हाकिम पंहिंजे लाइ क़ुदूसियत जो को न को शान तजवीज़ करे थो त जीअं उन जे वसीले हिन दुनिया में ख़ुदा जो शरीक बणिजी सघे या घटि में घटि ख़ुदा जो बरगज़ीदो ऐं महबूब त बणण में अचे। पर जेकॾहिं अञा बि कामयाबी नसीब नथी थिए त पोइ एतिरो त हर हिकु जाबिर हाकिम ज़रूरु करे थो जो जबर पसंद मज़हबी पेशवाउनि खे कंहिं न कंहिं नमूने पाण सां मिलाए ख़ुदा ऐं मज़हब जे नाले ते रियत मथां हर नमूने जो ज़ुल्म ऐं ॾाढ कंदो रहे। हिननि जो चवणु आहे त ख़ानदान दाऊद अलैह ऐं शाह कुफ्तनतैन जो पंहिंजनि हुकूमतुनि में मज़हब जी इशाअत ते एतिरी सरगर्मी सां कमर बस्ता हुजणु, फिलिप ॿियो शाह स्पेन ऐं हेनरी सतों शाह इंग्लिस्तान जो मज़हब जी हिमायत में ॾाढे ज़ोर शोर सां उथणु, मुख़्तलिफ़ ॾोहनि जे रोकण लाइ महकमा मुक़ररु करणु, ग़ैर अक़ीदा रखंदड़ माण्हुनि जो वैश्याणे नमूने खून वहाइणु, हाकुम बे अमर अलाह फ़ातिमी
ऐं ॿियनि अजमी बादशाहनि जो सूफ़िन ऐं मशाइखनि जी पुठ भराई में हर नमूने जी मदद करणु, हर हंधि तकिया ऐं ख़ानकाहूं ठहिराइणु, इहो सभु महज़ इन करे हो त मज़हब ऐं मज़हबी पेशवाउनि जी हमदर्दी हासिलु कजे त जीअं पंहिंजो ज़ुल्म ऐं ॾाढ बिना कंहिं रोक टोक जे जारी रखी सघिजे। सियासत जे माहिरनि जो ख़्यालु आहे त मज़हबी ऐं सियासी जाबरनि जे विच में हिकु मज़बूत रिश्तो बि मौजूदु आहे जो कॾहिं बि टुटी नथो सघे। ॿई लाज़िम ऐं मलज़ूम आहिनि। अञा हिकिड़ो कंहिं तरफ़ वञण लाइ तयारी में ई आहे त ॿियो झटि उन हंधि पहुची वञे। जॾहिं हिक में कमज़ोरी थिए थी त ॿिए में बि अज़ ख़ुदि अची वञे। पंहिंजी इन दावा जे सबूत में हू मसीहत खे पेश कनि था त जॾहिं प्रोटेस्टेंट फ़िरके जी शिकिल में इस्लाह थी ऐं सेक्सोनी क़ौमुनि में मक़बूल थी, तॾहिं सियासी जाबरनि में बि ज़ाहिर ज़हूर तब्दीली आई। रोमन कैथोलिक फ़िरको जंहिंमें मज़हबी इस्लाह बि पैदा न थी, मतिलबु त सभई सियासत जा ॼाणू हम ज़ुबान आहिनि त सियासत ऐं मज़हब हमेशह हिक ॿिए सां कुल्हे ब कुल्हे हलंदा रहनि था ऐं सियासी इस्लाह ते ॿधल पे रहियो आहे। हू चवनि था त मज़हब जे ज़रिए इस्लाह जी शुरूआत सभ खां अवल यूनान जे हकीमनि कई। हिननि पंहिंजनि ज़ालिम ऐं सरकश हुकुमराननि खे पाबंद करणु ऐं संदनि इक़्तिदार खे भञण लाइ इहा अटकल कई जो तौहीद इलाही जे हंध ते शिरक खे रवाज ॾिनो। हीउ अक़ीदो हिननि शूरियुनि खां वरितो ऐं मिस्री अफ़साननि जी बेकार ॻाल्हियुनि जी रंग आमेज़ी करे इहो ज़ाहिर कयो त काइनात जो सारो निज़ाम हिकु ख़ुदा जे हथ में कोन्हे बल्कि केतिरनि माबूदनि जे हथ में आहे। हर हिकु माबूद पंहिंजे पंहिंजे हिकु महकम जो ज़िम्मेदार आहे ऐं पंहिंजे कारोबार में पूरो इख़्तियार रखे थो। जीअं त अदल इंसाफ़ जी वाघ हिकु देवता जे हथ में आहे, जंग ॿी जे ऐं समुंड टीं जे, बारिश चोथीं जे, मतिलबु त हर चीज़ जो अलॻि अलॻि देवता आहे जिन जे मथां हिकु वॾो देवता आहे जंहिंखे ख़ुदा चइजे थो। हुनखे ॿियनि सभिनी देवताउनि जी निगरानी ऐं बाहिमी इख़्तिलाफ़ में दख़ल ॾियण जो आला हक़ आहे। जॾहिं उन्हनि फ़िलासफ़रनि इन अक़ीदे खे पंहिंजी वज़ाहत ऐं दलीलनि जी क़ुवत सां माण्हुनि जी दिलनि में चङी रीति मज़बूत कयो, तॾहिं यूनानी माण्हुनि वॾी ख़ुशी सां संदनि ही सियासी दावत क़बूल कई त बादशाह बि पंहिंजी वहदानियत जे मक़ाम तां हेठि लहे ऐं ज़मीन ते बि हुकूमत जो अहिड़ो ई निज़ाम क़ाइमु हुजे जहिड़ो आसमान ते आहे। अहिड़ी रीति हिननि पूरे रूहानी जोश सां बादशाहनि खे एतिरो त मजबूर कयो जो खेनि लाचार थी सिर झुकाइणो पियो। इन अक़ीदे जे करे पछाड़ी में अथीन्स ऐं स्पार्टा में यहूदी हुकूमतूं क़ाइमु थियूं। रोमानियत बि उहा ई साॻी पैरवी कई। अहिड़ी रीति अॼु जेकी बि समूरी हुकूमतूं, विज़ारतूं ऐं जमूरियतूं मौजूदु आहिनि से इन ई उसूल जे करे। इन बातिल अक़ीदे मां फ़ाइदो त बराबरि पहुतो, पर पछाड़ी में ही अज़ीमुल शान नुक़सानु थियो जो हर तबिके जे चालाक माण्हुनि खे इलाही सिफ़तुनि ऐं रूहानी ढोंगनि जी दवा जो बेधड़क मौक़ो मिली वियो, जंहिंजी अॻु ख़ासि जाबिर बादशाहनि खां सवाइ ॿिए कंहिंखे बि ज़रूरत न हूंदी हुई। जीअं त हीउ अक़ीदो मुख़्तलिफ़ सबबनि खां आम इंसानी तबियत जे मुआफ़िक़ हो, इन ई करे ग़ैर मामूली तेज़ी सां मक़बूल ऐं आम थी वियो, जंहिं जे करे जाबिरनि जे अॻियां बेअंदाज़ ख़िदमतगारनि जी जरार फ़ौज जमा थी वई। हिन मुश्तरक दौर खां पोइ तौरात आयो, जंहिं पाण सां हिकु नओं रूह ऐं निज़ाम आंदो। हुन बनी इसराइलनि में शिरक जे ऊचनि महलनि खे डाहे देवताउनि जी जाइ ते फ़रिश्तनि खे जॻहि ॾिनी, मगर केतिरनि इसराइली बादशाहनि खे इहा ख़ालिस तौहीद न वणी ऐं हुननि दस्तअंदाज़ी करे संदसि शिकिल ई बदिलाए छॾी। आख़िर इंजील जो वारो आयो, जंहिं नरमी ऐं बुरदबारी जी तइलीम सां गॾु वैदानियत ते नए सिर कोशिश कई, मगर उन जा पहिरियां दाई ऐं मुबलिग उन्हनि बेसम्झ क़ौमुनि खे हीअ हक़ीक़त पूरी रीति सम्झाए न सघिया त पीउ ऐं पुट जा लफ़्ज़ मजाज़ी तौरु इस्तेमालु कया विया आहिनि। नतीजो इहो निकितो जो उन्हनि मजाज़ी जे बदिरां हक़ीक़ी माना में वठी यकीन कयो त मसीह ख़ुदा जो सचपच ओड़ो ई पुटु आहे जहिड़ो इंसाननि खे नस्बी पुट हूंदा आहिनि। हिन ग़लतफ़हमी खे वॾी क़ुवत इन अमर ऐं वाक़े मां पहुती जो हू पंहिंजे ज़ालिम हाकुमनि खे अवल खां ई ख़ुदा जो पुटु मञींदियूं हुयूं। इन ई सबबु हुननि इहो गवारा न कयो त हज़रत ईसा खे उन्हनि खां घटि मर्तबे वारो ॼाणीनि। अहिड़ी रीति मसीहत बि अॻूणनि मज़हबनि वांगुरु बिल्कुलु जल्द ऐं तेज़ी सां पंहिंजो असली चोलो बदिले अरबाब कलीफ़ा जी ताज़ीम ऐं तक़रीम में एतिरे क़दुरु मदेग़म थी वई जो खेनि आसमानी बादशाहनि जे नाइब, मासूम, कानून साज़ी जे अहल, शरीयत में तब्दीली आणण में वॾी हथी ॾेई छॾी, जेतोणीकि पछाड़ी में प्रोटेस्टेंट फ़िरके इन क़िस्म जे केतिरनि अख़्तियारनि खे इम्तियाज़नि खे ख़तमु करे छॾियो ऐं मसीहत में कंहिं हद ताईं इस्लाह आंदी। सभिनी खां पछाड़ी में इस्लाम अकुल ऐं हुकूमत जो झंडो बुलंद करे ज़ाहिर थियो। हिन शिरक खे बुनियाद खां कटे उछलाए छॾियो। जमहूरियत, डेमोक्रेसी ऐं अमरायत
एरिस्टोक्रेसी खे अखियुनि अॻियां रखंदे सियासी आज़ादी जा उसूल क़ाइमु कया। तौहीद खे गैर मुतज़िल बुनियादनि ते बीहारियो ऐं दुनिया जे अॻियां खुलफाए राशिदीन जहिड़ी हुकूमत क़ाइमु कई, जंहिं जहिड़ी मुसलमाननि में वरी का बि हुकूमत क़ाइमु न थी। खुलफाए राशिदीन क़ुरान खे चङी रीति ॼातो हो, इन्ही ते संदन अमल हो, जंहिं करे हिक अहिड़ी हुकूमत क़ाइमु थी जंहिं हर क़िस्म जे इख़्तियारनि खे ख़तमु करे छॾियो, एसी ताईं जो पंहिंजी सभ खां वॾे उहिदेदार यानी ख़लीफ़े ऐं क़ौम जे हिक अदना गदागर खे हिक ई सिफ़ में आणे बीहारियो। इस्लामी ख़लीफ़े खे न कोई इम्तियाज़ हो, न उनजी माली हालत कंहिं हैसियत में बहितर हुई। इन्हनि इस्लामी हुकुमराननि मुसलमाननि में बिरादरी रवादारी सबबि हिक ॿिए में उहे गहरा रिश्ता क़ाइमु कया जो अॼोकनि हक़ी भाइरनि में बि ॾिसण में नथा अचनि, जे हिक ई पीउ जी महिरबानियुनि हेठि पलजनि था ऐं हिक ई माउ जी हंज में खेॾनि था। इस्लाम हर क़िस्म जे रूहानी ऐं मज़हबी इक़्तिदार खे ख़तमु करे छॾियो। हुन वटि न कोई पोप हो, न पादरी, सवाइ हिकु रसूल जे, ऐं उहो बि फ़क़ति तबलीग शरीयत में कंहिं बि इंसान खे पाकाई जो दर्जो हासिल न हो। हुन इहे समूरियूं हथकड़ियूं ऐं ॿेड़ियूं भञी टुकर टुकर करे उछलाए छॾियूं, जिन सां हमेशह इंसाननि खे क़ैद कयो वेंदो हो। तंहिंखां सवाइ उहे सभई इम्तियाज़ ऐं इख़्तियार ख़तमु कया विया जे ॿियनि मज़हबनि में मज़हबी पेशवाउनि खे हासिल थी विया हुआ, मगर अफ़सोस जो जाहिलनि जे हथां हिन दीन सां साॻियत चुरान कई वई। दीन जी असुल तइलीम ऐं हिदायत खे पुठी पोयां उछलाए संदसि रोशन पेशानी ते ज़िलत ऐं ख्वारी जी मोहर हई वई। ही दीन उहो दीन हो जंहिंजा ऐवान ऐं अंसार, दोस्त ऐं दुश्मन, पंहिंजा ऐं परावा, आरिफ़ ऐं हकीम सभु ज़माने जी वठ पकड़ ऐं सितमनि खां बची न सघिया। ज़ालिम हाकुमनि हमला कया ऐं उनखे क़ौम में नफ़रत ऐं धिकार, क़त्ल ऐं गारत ऐं पंहिंजनि हवसकारियुनि लाइ हथियार तौरु कमु आंदो। ॿियनि मज़हबनि जे पोइ लॻनि वांगुरु मंझि तरह तरह जूं ज़्यादतियूं ऐं इज़ाफ़ा आणे एतिरो त बिगाड़ियो वियो जो अवाम त बजाए पर ख़ुदि ख़ासि माण्हुनि बि हक़ ऐं बातिल जी तमीज़ कोन थे रखी। मतिलबु त अहिड़े नमूने सां बिगाड़ियो वियो जो अॼु उन जे अहकामनि ऐं फ़राइज़नि ऐं आदाबनि ते को बि पूरी रीति अमल करे नथो सघे। इन भञगढ़ जो इहो नतीजो निकितो जो जॾहिं उमत मज़हब ते न हली सघी ऐं यकीन थियणु लॻो त छोटकारे ऐं बहबूदी जो रस्तो इंसान जे वस खां नाक़ाबिल गुज़र ऐं इंसान जी पहुच खां ॿाहिरि आहे। ज़ाहिर आहे त जॾहिं इंसानी कमज़ोरी इन हद खे वञी रसे तॾहिं नफ़्स ज़लील थी वञे थो ऐं सिर झुकी वञे थो। इन मंज़िल ते पहुचंदे हक़ ऐं नाहक़ जे विच में जेको फ़र्क़ु आहे सो बि इंसानी ज़हन मां ख़तमु थी वञे थो। उम्मत इस्लामिया जी हिन डर ऐं ग़फ़लत अमीरनि ऐं हाकुमनि जे अॻियां ज़ुल्म ऐं ॾाढ जा सवें रस्ता तयारु करे ॾिना ऐं पोइ हिननि वरी दिलेरी सां अलाह जे हदुनि खे ओरांघे उम्मत मरहूम खे ज़लील ऐं ख्वार करे पंहिंजो ग़ुलाम बनाए छॾियो। इस्लाम में केतिरियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जिन लाइ अहले नज़र वारनि जो चवणु आहे त उहे ॿियनि मज़हबनि पोइ वरितियूं आहिनि। मिसाल तौरु पापायत ऐं सदन मुज़ाहिरा, बुज़ुर्गनि जी ताज़ीम इबादत जे दर्जे ताईं।